अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु फरमाते युरीदुल्लाहु बिकुमुल युस्रा, अल्लाह ताला तव्हां सां आसानी चाहे थो, तव्हां सां रब तंगी नथो चाहे। जेकी तव्हां खे हुकुम ॾिना अथई से तव्हां जे फ़ाइदे ऐं भलाई जे लाइ। ऐं दोस्तान मोहतरम, उन रोज़े जे अंदर असां जे लाइ दीनी दुनियावी ज़ाहिरी बातिनी मनाफ़े आहिनि जेकी रोज़े रखण वारनि खे रफ़्ता रफ़्ता महसूस थींदा। रोज़े रखण वारनि खे उहे रफ़्ता रफ़्ता उन जा मनाफ़े ऐं फ़वाइद असरात ऐं समरात नसीब थींदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हज़रत सहल बिन सअद साइदी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कनि था, महबूबन फरमाया त इन फिल जन्नत बाबन युक़ालु लहु रय्यान, जन्नत जो हिकिड़ो दरवाज़ो आहे जंहिं दरवाज़े जो नालो आहे रय्यान। छा नालो आहे? रय्यान। यदखुलु मिन्हु साइमून, उन दरवाज़े मञा सिर्फ़ ऐं सिर्फ़ रोज़ेदार लंघंदा। रोज़ेदारनि खां सवाइ ॿियो केरु बि उन दरवाज़े खां दाख़िल न थींदो। भली हाजी हुजे, हाफ़िज़ हुजे, मुजाहिद हुजे, गाज़ी हुजे, शहीद हुजे, सखी हुजे, जवाद हुजे, फुरसानुम बिल नहार हुजे, रोबानुम बिल लैल हुजे, केॾो बि आबिद ऐं ज़ाहिद हुजे, मुत्तकी ऐं परहेज़गार हुजे, पर रय्यान जे दरवाज़े मां उन खे एंट्री न आहे। नो एंट्री विदाउट साइमून। रोज़ेदारनि खां सवाइ ॿिए कंहिंखे बि इन दरवाज़े मां वञण जी इजाज़त न आहे। हुकुम थींदो, रोज़ेदारो अचो हिन दरवाज़े खे मूं रब तव्हां जे लाइ ठाहे छॾियो। वन टू वन, हिक खां आख़िर ताईं। जेॾीमहिल रोज़ेदार गुज़री वेंदा, रब फरमाईंदो बंदि कयो दरवाज़े, ॿिए कंहिंखे वञण जी तो इजाज़त न आहे। ही मुंहिंजे बुख काटण वारा मानड़ा जन रोज़ा रखिया हुया, ही दरवाज़ो मूं रब उन्हनि जे लाइ ठाहे छॾियो। यानी रोज़ेदारनि जी हिकिड़ी तख़सीस हूंदी, हिकिड़ी तख़सीस। जन्नत में हर को वेंदो, जन्नत में हर मोमिन जन्नत में वेंदो, पर तव्हां ॾिसो न, जॾहिं अल्लाह ताला तव्हांखे मदीने जी हाज़िरी नसीब कंदो, जहाज़ में चढ़बो आहे त हिकिड़ो हूंदो आहे फर्स्ट क्लास, ॿियो वरी हूंदो आहे इकोनॉमी क्लास, को बिज़नेस क्लास। पोइ जेको फर्स्ट क्लास हूंदो आहे न, उन्हनि जो गेट ई जुदा हूंदो आहे। फर्स्ट क्लास उन जूं सीटूं ॾाढियूं आराम ते हूंदियूं आहिनि, उन सीट ते माण्हू भली सुम्ही पए त सुम्ही बि सघे थो। मां बि हिकिड़े ॿ दफ़ा सफ़र कयो आहे न, हेॾो पासे में हीअं बटण हूंदो आहे, हितां हीअं बटण हण त उहा सीट जंहिं ते माण्हू वेठो आहे उहा पाणे ॼाणे खटोली वांगुरु ईअं थी वेंदी, टंगूं पाणे सिधियूं थी वेंदियूं, मथो पाणे लेटी माण्हू आराम सां सुकून सां निंड करे। उते जो खाधो बि मुनफरिद हूंदो आहे, उते जो आराम ते कुर्सियूं बि मुनफरिद हूंदियूं आहिनि, उते गिफ्टूं बि वधीक मिलंदियूं आहिनि। जेके बिज़नेस क्लास में या इकोनॉमी क्लास में या वाई क्लास में उहे सहूलियतूं न हूंदियूं आहिनि जेके फर्स्ट क्लास में हूंदियूं। ऐं उनजो गेट बि जुदा हूंदो आहे, उन्हनि जे लाइ इमिग्रेशन जो काउंटर बि जुदा हूंदो आहे, जितो अचे उनखे बीहणो घणो न पवंदो, इंतज़ारु घणो न करिणो पवंदो, बसि आया ठपो हणायूं फर्स्ट क्लास में हलिया। समझो था त रोज़ेदारनि जे लाइ फर्स्ट क्लास दरवाज़ो हूंदो, उन्हनि जी एंट्री सभिनी खां जुदा हूंदी, छो त आम माण्हू न आहिनि, ही रोज़ेदार आहिनि। जेॾीमहिल सभु रोज़ेदार अची विया, हुकुम थींदो हाणे इहो दर बंदि कयो, ॿिए खे हितां वञण जी का बि इजाज़त न आहे। पोइ जेॾीमहिल असां जहिड़े हिकिड़े गदले गुनहगार खे एॾो VIP तरह सां VIP पर्सन करे वठी वञण, ॿुधायो त पोइ इहो असांजो एज़ाज़ हूंदो या न हूंदो, पोइ इहो कमु कजे या न कजे, रोज़ो रखिजे या न रखिजे। सुभाणे